तंगवाणी में जसकम जसाफ तरफा सिंधमा अफ़गाननि खे मुल्क नेकाली ॾियण लाइ माशाला होटल खां थींदे बस स्टैंड ताईं एतिजाजी रैली कढी धरणो हयो वियो। रैली थी अगवाणी जसाफ ज़िले कश्मीर अगवान देशी एजाज मलिक दुरमोहम्मद दाहानी फाइक सिंधी हफ़ीज़ सिंधी ऐं ॿियनि कई। अगवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तंगवाणी इंतज़ामिया अफ़गानी पठाणनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। निगरान हुकूमत जे हुकुम ते अमल नाहे थी सघियो। पीपल्स पार्टी ऐं मज़हबी तंज़ीमुनि अफ़गानी पठाणनि जो पुठ भराई करे रहिया आहिनि। वधीक उन्हनि जो चवणु आहे त अगरि निगरान हुकूमत जे हुकुम ते अमल न कयो वियो त असां इंडस हाईवे ब्लॉक करे धरणो हणंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।